महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। जागण जो कयो सायो, वारी जावा, जागण जो कयो सायो, वारी जावा, वारी जावा बलिहारी जावा, वारी वारी जावा, बलिहारी जावा। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 23 गोपाष्टमीअ जी कथा। श्री सूत जी महाराज खां सौनिक आदि ऋषि पुछण लगा त हे स्वामी, कृपा करे गोपाष्टमीअ जी कथा ऐं उन जी विधि ॿुधायो। श्री सूत जी महाराज चवण लगा त हे ऋषियों, मां तव्हांखे पुराणनि जी उहा पवित्र कथा थो ॿुधायां, जंहिं कथा जे ॿुधण सां बेशुमार अश्वमेध यज्ञनि जो फल ऐं 1000 गऊ दान करण जो फल प्राप्त थिए थो। कथा हिन रीत आहे। पहिरियां ई भगवान श्री कृष्ण बछड़नि जो पालक हो, पर कतीअ महीने जे शुक्ल पक्ष जी अष्टमीअ ॾींहुं हू गायुनि जो गोप थियो। तंहिं करे उन ई अष्टमीअ खे गोपाष्टमी चवंदा आहिनि। हिन ॾींहुं गायुनि खे गाहु ॾियणु घुरिजे, उन जी परिक्रमा करणु घुरिजे। ईअं करण करे जीव जा सभई मनोरथ सिद्ध थियनि था। ॿियो त श्री कृष्ण भॻवान खे श्री राधिका जी जीअं प्यारी आहे, तीअं राधा कुंड बि प्यारो अथसि। तंहिं करे गोपाष्टमीअ ॾींहुं राधा कुंड में सनानु करे श्री कृष्ण भगवान जी पूजा करण करे जीव जा सभई पाप नाश थींदा आहिनि। गौ माता जे पुठियां जेको बि जेतिरा पेर भरींदो आहे, ओतिरनि कुलनि ताईं हू वैकुंठ में वासो कंदो आहे। पाण प्रभु श्री कृष्ण भगवान जेको गौ पूजा जो महात्म ॿुधायो आहे, सो मां तव्हांखे ॿुधायां थो। गायूं अमर मां चारे अचां, जल जमुना जो तपियारे अचां। गायूं अमर मां चारे अचां, जल जमुना जो तपियारे अचां। गायूं अमर मां चारे अचां, जल जमुना जो तपियारे अचां। गायूं अमर मां चारे अचां।
शेवा शुरू थो गायुनि जी गुगदामन ऐं अबलाउनि जी कया शेवा शुरू थो गायुनि जी गुगदामन ऐं अबलाउनि जी आहे उन में भलाई भाउरनि जी आहे उन में भलाई भाउरनि जी ॾे सभ खे सबक़ु सेखारे अचां गायूं अमर मां चारे अचां जल जमुना जोत पियारे अचां ॾे गायूं अमड़ मां चारे अचां पुट पुटड़ो आहीं 5 सालनि जो झर झंग में ख़ौफ़ ख़यालनि जो पुट पुटड़ो आहीं 5 सालनि जो झर झंग में ख़ौफ़ ख़यालनि जो कम गायूं चारण ग्वालनि जो कम गायूं चारण ग्वालनि जो हल सीअ खां तोखे सुम्हारे अचां गायूं अमर मां चारे अचां जल जमुना जोत पियारे अचां ॾे गायूं अमड़ मां चारे अचां चङो खीर मखण कुझु खायो वञ ऐं जुती बि पेर में पायो वञ चङो खीर मखण कुझु खायो वञ ऐं जुती बि पेर में पायो वञ पोइ काहे भली जा गायूं वञ पोइ काहे भली जा गायूं वञ थी खीर मां तो लय ठारे अचां गायूं अमर मां चारे अचां जल जमुना जोत पियारे अचां ॾे गायूं अमड़ मां चारे अचां माता पिता गुरु संतनि खां पहला ॿियो देवी देवनि खां माता पिता गुरु संतनि खां पहला ॿियो देवी देवनि खां खपे खाइण न अॻु में उन्हनि खां खपे खाइण न अॻु में उन्हनि खां ॾे बन में गायूं बिहारे अचां गायूं
जल जमुना जोत पियारे अचार गायूं अमर माचारे अचार जल जमुना जोत पियारे अचार गायूं अमर माचारे अचार जल जमुना जोत पियारे। श्री गऊ पूजा जो महात्म। श्री कृष्ण भगवान जो चवण आहे त जेके मुंहिंजा प्रेमी भगत चंदन चांवरनि गुलनि फुलनि सां गऊ माता जो पूजन कंदा आहिनि उहे ॼण मुंहिंजी ई पूजा कंदा आहिनि। जेके गऊ माता जे मुख में अटे जो पेड़ो या पकल अन्न ॾींदा आहिनि उन्हनि खे अनंत फल मिलंदो आहे। गोपष्टमीअ ॾींहुं शाम जो सिज लहण खां पहिरियां गांयुनि जे झंग खां मोटण महिल गौधूली वेला, तंहिं करे इन वेला में गुलाब राबेलीअ ऐं चमेलीअ आदिक गुलनि जूं मालाऊं ठहिराए गांयुनि खे पाराए। अटे जा लॾूं फल गांयुनि खे खाराइण घुर्जनि। कुंगू चंदन ऐं अगरबत्तियूं ॿारे गांयुनि जी पूजा कजे, छो त गोपष्टमीअ समान ॿी का बि तिथि श्री भगवान खे प्यारी नाहे। इन रीत गांयुनि जी पूजा सेवा करे गऊ माता जे अॻियां वेनती कजे त हे माता तूं असांजी पूजा स्वीकार कर। हथ जोड़े चवे त असां तोखे नमस्कार था कयूं, तूं मूंखे जगत में ॾुधनि पुटनि वारो कर। ईअं चई गऊ माता जी परिक्रमा ॾिजे। गऊ माता जे पूजन करे 33 कोटि देवताउनि जे पूजा करण जो फल मिले थो। अश्वमेधन यज्ञ में हज़ारनि ब्राह्मणनि खे भोजन खाराइण जो जेको फल मिलंदो आहे उहो फल हिकु गऊ माता जी पूजा करण सां मिले थो। ब्रह्मांड जे सभिनी देवताउनि ऐं पितरनि खे परिक्रमा ॾियण करे जेको फल मिले थो उहो गऊ माता जी परिक्रमा ॾियण करे मिलंदो आहे। गऊ माता जेका सभिनी सुखनि जी दाता आहे, ॼमण खां मरण ताईं गाहु खाई अमृत जहिड़ो खीर ॾेई पाले थी, तंहिंजी रक्षा करणु हर हिकु हिंदूअ जो धर्म आहे। पंहिंजी माता त पूरा 12 महीना बि खीर पीआरे न सघंदी आहे, हर घड़ीअ कक थी मारींदी आहे, पर गऊ माता त सॼी उमिरि नंढे खां पाले वॾो थी करे उनजो गौंट ऐं छेणो घरनि खे पवित्र थो करे। गऊदान करण जो वॾो महात्म आहे। ब्राह्मण या न्याणीअ खे गऊदान करण करे 7 कुलनि जो उद्धार थिए थो। श्री गोपष्टमीअ खां मथे को बि विर्त कोन्हे, सो हर कंहिं जीव खे इहो विर्त रखी पंहिंजो ही लोक तोड़े परलोक सफल बणाइण घुर्जे। हिते श्री पदम पुराणे कारकत महात्म नाले 23 अध्याय पूरो थियो। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की जय। ओम जय कारकत भगवान। स्वामी जय कारकत भगवान। जेको तुहिंजो विरत रखे थो, जेको तुहिंजो विरत रखे थो, पाए पद निर्वाण। स्वामी जय कारकत भगवान। महीनो सजो जो सुबह सवेर थो उथी करे स्नान। स्वामी उथी करे स्नान। तन मन जा दुख दूर थियनि सभु, तन मन जा दुख दूर थियनि सभु, पाए दया जो दान। स्वामी जय कारकत भगवान। नाम दान सां ठही वञे थो बिगड़ियल भाग महान। स्वामी बिगड़ियल
सिक श्रद्धा सा कथा बुधे जो, सिक श्रद्धा सा कथा बुधे जो, पाए सो आत्म ज्ञान। स्वामी जयकार कत भगवान। शिव शंकर ऐं पार्वती जो पुटवाही बलवान। स्वामी पुटवाही बलवान। नास कयो हो तारिकासुर के, नास कयो हो तारिकासुर के, पंहिंजो वधायो शान। स्वामी जयकार कत भगवान। ऋषि मुनि ऐं देव सभेई धारिन तुंहिंजो ध्यान। स्वामी धारिन तुंहिंजो ध्यान। तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था, तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था, कन तुंहिंजो गुणगान। स्वामी जयकार कत भगवान। जल में वासो देव करे सब, कन तुंहिंजो सन्मान। स्वामी कन तुंहिंजो सन्मान। महीनो सजो भगतन लाइ ॼण थी, महीनो सजो भगतन लाइ ॼण थी, जग में पारस समान। स्वामी जयकार कत भगवान। सुबह शाम जो करे आरती, हथ जोड़े इंसान। स्वामी हथ जोड़े इंसान। उनते दाता पाण उदासी, उनते दाता पाण उदासी, महिर करे मेहरबान। स्वामी जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। स्वामी जयकार कत भगवान। जेको तुंहिंजो विरत रखे थो, जेको तुंहिंजो विरत रखे थो, पाए पद निर्वाण। स्वामी जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की जय।